गंबट में पूज हिंदू पंचायत पारां लाल साईं जो चालीहो थी गुज़रियो। साब धर्मी ॾिण पूरो थियण ते अबलवा हिंदू पाड़े मां रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी रोहिड़ी कैनाल ते पहुती, जिते दरिया बादशाह के गुलन सां भेटा पेश कई वई। रिपोर्ट करे रहियो आहे किशोर कुमार। असांजे लाल ते बहिराणो जो सुहंदो बहिराणे लाहे पई वञा वञा वञा, बहिराणे लाहे पई वञा वञा, बेड़ीअ वारा अदारे मुहाणा लाल ते पई वञा। गंबट में पूज हिंदू पंचायत पारां लाल साईं जो चालीहो साहब धर्मी ॾिण पूरो थियण ते अबुलवा हिंदू मोहल्ला पाड़े मां रैली कढी वई, जेका शेख चौक भिटाई चौक खां थींदे स्टेशन रोड सां रोड़ी कैनाल ते पहुती, जिते दरिया बादशाह के गुलन सां भेटा पेश कई वई ऐं लाल साईं जो चालीहो साहब जे बहिराणे साहब में ॾिया ॿारे मटियुनि में फ्रूट रखी पाणीअ में वहाया विया। रैली में शरीक माण्हुनि पूजा पाठ करे प्रार्थनाऊं कयूं ऐं मुल्क जी खुशहाली ऐं सलामतीअ लाइ दुआऊं पिणु घुरियूं। इन मौक़े ते हिंदू पंचायत जे मुखी विजय कुमार, डॉक्टर लाल कुमार, हरदीप कुमार, सुरेश कुमार, बेबू जयप्रकाश, मनूमल ऐं ॿियनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त लाल साईं जो चालीहो साहब पूरो थियण ते हिंदू बिरादरी जा नौजवान मर्द ॿारड़ा वॾे जोश ऐं जज़्बे ऐं धूमधाम सां मज़हबी ॾिण मल्हाईंदा आहिनि। मंदरनि ऐं घरनि में 40 ॾींहं पूजा पाठ समेत विर्त रखी प्रार्थनाऊं कयूं वेंदियूं आहिनि। ही 7 ॾींहंनि जो प्रोग्राम हो, अॼु समापति ते आहे। अॼु बहिराणो साहिब असां जेको आहे दरिया परवान कंदासीं, उन खां पोइ पलव पाईंदासीं। असां सिंध पूरे पाकिस्तान जे लाइ केर केर घुरूं था, दुआ घुरंदासीं पंहिंजे हिंदू ॿारनि लाइ, हिंदू भेनरुनि लाइ। हर साल असांजो हिकिड़ो प्रोग्राम थींदो आहे, लाल साईं असांजो अवतार आहे, जेके जनम वरितो सभु मनोकामना पूरी। हाणे असां हितां दरिया छा रहंदासीं, जेको 40 ॾींहं असां शेवा कंदा आहियूं, 40 ॾींहं रैलीअ तां घुमंदा आहियूं। हर साल वांगुरु मौज मस्ती असांजे ख़ुशीअ जो ॾींहुं हूंदो आहे। लाल साईं जो सिंधियुनि जो ॾींहुं आहे, सिंधी अवाम जो ॾींहुं आहे। असांजो सॼो मेलो हिंदू सिंध में जाते वर्ल्ड में इहो लाल साईं जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। लाल साईं जो मेलो हर साल धाम धूम सां मल्हाईंदा आहियूं वॾे पैमाने ते। हाणे असां बेरेज ते वेंदा हुआसीं, अखो पाईंदा हुआसीं, सम्झो कुनरियूं खणी करे। इहा रस्म आहे, हिंदू मुस्लिम इंसानियत जो पैगाम आहे। सभु भाउर आहियूं, असां मुस्लमान में शरीक आहिनि, उन्हनि जो बि तावन आहे, सभु पाण भाउर आहिनि। हर साल लाल साईं झूलेलाल साईं जो जेको हिंदू धर्म जी रक्षा करण लाइ अवतार धारिया आया, जल जी सूरत में 40 ॾींहं उपासना हूंदी आहे, विर्त हूंदो आहे। असां पंहिंजे दरबार में 7 ॾींहंनि जो पाठ साहिब गुरु ग्रंथ साहिब जो संत सम्मेलन, राति कीर्तन समागम हुयो। हर साल असां कुनरियूं, हाणे झूलेलाल साईं खे भेंट ॾियण लाइ बहिराणो साहिब ऐं कुनरियूं दरिया बादशाह खे भेंट कंदासीं, सेसा चाढ़ींदासीं, अखो पाईंदासीं और लाल साईं जा झूलेलाल जा भॼन ॻाईंदासीं, त जीअं हर जीव जे मथां लाल साईं जी कृपा हुजे। मल्हाईंदा ईंदा आहियूं, ॾाढी मौज हूंदी आहे। 40 ॾींहं छोकिरा चिले में वेहंदा आहिनि, ज्योतियूं जगनि जा रोज़ आरती थींदी आहे, बहिराणा निकिरंदा आहिनि। अॼु उन जी समापति आहे लाल साईं जी दरिया शाह ते तालियूं आयो लाल कयो। असां सिंध में रहंदे या चाहे पाकिस्तान में रहंदे असां सभु कम्यूनिटीज़, चाहे हिंदू हुजनि, मुसलमान हुजनि या ॿियनि कम्यूनिटीज़ जा माण्हू हुजनि, पाण में गॾिजी मेठ मोहबत ऐं प्यार सां रहूं, नफ़रतूं न हुजनि ऐं सभई बसि हिक ॿिए जे लाइ अमुन हुजे, कोई ॾुखियाई न हुजनि। असांजे सभिनी माण्हुनि लाइ सभु ख़ुशि गुज़ारनि। असांजी इहा ई प्रार्थना आहे मालिक जे दर ते। त पूज हिंदू पंचायत पारां जेको आहे अॼु चालीहो साहब पूरो थियण ते लाल साईं जे हवाले सां हिकिड़ी ज़बरदस्त रैली कढी वई। हिन रैली में तव्हां ॾिठो त आसूं ऐं उमेदूं खणी ईंदड़ जेके पंहिंजे मथे ते मटी रखी जेको आहे अॼु ही दरिया रोड़ी कैनाल वटि पहुता आहिनि, जिते जेको आहे सिंधू दरिया सां गॾोगॾु सिंध जे आजपे लाइ ऐं सिंध जी खुशहालीअ लाइ दुआऊं पिणु घुरी वियूं आहिनि। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।